काज़ी अहमद वरसा ॻोठ फ़कीर मियांदाद सैलानी जे कोट में सिंध सुगढ़ लोक अदब सलावा पारां हर साल वांगुरु हिन साल बि शानदार मच कचहरी कोठाई वई। PPMPA ग़ुलाम क़ादिर चांडियो ख़ासि शिरकत कई। कचहरी में सुगड़नि फनकारनि शाज़िंदनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे ख़ूब दाद बाणियो। कचहरी में एशिया जो मशहूर क्लासिकल गवई ख़ान साहब उस्ताद फ़तेह अली ख़ान, सरंदे नवाज़, आशका बीजल, मोहम्मद हसन मल्ला, अलगोज़ी नवाज़ नजन खोसो, सुगड़नि मंठार फ़कीर बुघियो, जनरल सेक्रेटरी सलावा गोहराम जतोई, अली हसन चांडियो, ग़ुलाम रसूल संबाणी, जॾहिं त अली बख्श मरी, मुनीर कुंभर ऐं नवाब संजराणी नड़बे त ॿुधाए दाद माणियो। तक़रीब में सूफ़ी फ़नकार भाइरनि रिज़वान अली चांडियो, कामरान अली चांडियो आयल महिमान जो आदर भाव कंदा रहिया। कचहरी में ग़ुलाम क़ादिर चांडियो चयो त फ़कीर मियांदाद सैलानी ऐं संदसि पुटनि जूं सक़ाफ़ती हवाले सां कयल ख़िदमतूं क़ाबिल तारीफ़ आहिनि। घटि वसीलनि हूंदे ज़ाती कोशिशुनि सां जोड़ायल म्यूज़ियम लाइब्रेरी ॾिसी तमामु घणी ख़ुशी थिए थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।